ख़बर है नाज़रीन दौलतपुर सफ़र मतवाना शेयर कयूं पिया। दौलतपुर सफ़र में सियारे जी मौसम शुरू थींदे ई मच कचहरियुनि जो इनेकाद करण जो सिलसिलो पिण शुरू थी चुको है। दौलतपुर सफ़र में ग़ुलाम मुस्तफ़ा जुणेजो जी रिपोर्ट मुताबिक सियारे जी मौसम शुरू थींदे ई मच कचहरी जो सिलसिलो शुरू थी वियो है। इन हवाले से दौलतपुर भरसां ॻोठ इस्माइल भंड जे नेक मर्द रेस इलाही बख्श भंड पारां मच कचहरी कोठाई वई, जेका शाम का शुरू थी पिर फुटे ताईं जारी रही। सिंध जी सकाफ़त के हवाले से सॼी ओताक के सिंधी रिलियुनि सां सिंगारियो वियो। इन मच कचहरी में सिंध जी कुंडकोट चमाव मशहूर सुगड़न फ़कीर अब्दुल करीम चन्ना, फ़कीर रोशन अली भंड शिरकत कई, जॾहिं त मेहमाननि में सिंध जे क्लासिकल वॾेरे मरहूम शाहनवाज़ जुणेजो जे भाइटे गुल आमिर कादिर जुणेजो, रईस हसन अली ज़रदारी, सरदार जावेद आखोंद, रईस गुलाम नबी मरी, रईस बहार खान मरी, ॼाम अब्दुल जब्बार उन्नड़, रईस गुलाम मुस्तफ़ा उन्नड़, रईस मुनीर अहमद चांडियो, अख्तर हुसैन मेमण, इसरार जमाली, उस्ताद अकबर लाखो, सजाद अली मेमण, आदम हुसैन भंड, जावेद अली उमरानी, सहाफ़ी जीएम जुणेजो, मोहम्मद अशरफ जुणेजो, अब्दुल हमीद जुणेजो, हाजी मुमताज़ जुणेजो, डॉक्टर अली गुल चन्ना, अली असगर काके पोटरो ऐं ॿियनि सिंध जे सकाफ़त अजरक टोपी पटको हथनि में कुहाड़ी खणी शिरकत कई है। जॾहिं त परे खां आयल महिमाननि खे दरियाए सिंध जो ॿेड़ियुनि ज़रिए सैर पिण करायो वियो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त मच कचहरी सिंध जी सूंह आहे, सिंध जी सकाफ़त आहे। असां जसथ ॾियूं रेस इलाही बख्श भंड खे, जंहिं हिन छिते महांगाई वारे दौर में सिंध जी सकाफ़त के हवाले से मच कचहरी कोठाई है, जंहिंमें सिंध के नामियारे अदीब मुअज़्ज़िज़नि शख़्सियतनि खे दावत ॾियारे जन मां ख़ुशीअ जो इज़हार किया है। उन्होंने वधीक चयो त असां सिंध जी सकाफ़त हरगिज़ न विसारींदासीं। इन लाइ असीं सिंध जे बुज़ुर्गनि नौजवाननि खे इहो पैगाम ॾियूं था त ख़ुदा रा पंहिंजा थोरा घणा वेछा विसारियो ऐं पाण में अमुन सां रहो।